दफ़ो थी वियो आहे हाँ सही है सीए में सर पंहिंजे वॾेरे खे चाहियां थो पहिरियां मां गार्ड थैंक यू सी सागो माण्हू सागा चांहि न पर सागी जी बाबा चार होने बिठा दो चांहि VIP जी बाबा कीअं सीओ तमाम बेहतरीन हा वीर कर ख़बर वॾी हवा थी लहे हाँ सी वधी वियो आहे थोड़ी देर पहिरीं उस निकिती पर कुझु कम जी नहीं मां कराची ॻाल्हायो अची हिते असीं मरूं था तड़पूं था गर्मी सीना सीना आहे असल में जेके हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां ज़ुल्फ़कार आहे जिन्हनि जी उमिरि 55-60 आहे उन्हनि वीचारनि लोयूं खणी वरितियूं ऐं उन्हनि पाण खे वेहणु शुरू कयो ऐं जेके 25-30 जा आहिनि ज़ाहिर उन्हनि खे सीन त लॻे थो कोन गला खुला पिया गला आहिनि पोड़ा आहिनि हीअ 50-60 जो थी वियो आहे न इरफान न यार ईअं न 25-30 साल 22 साल साईं 22 साल चई उन्हनि चाहिए 22 साल हाँ अगस्त में हाँ अच्छा हाँ छो हाँ हाँ सीन अच्छा मतलब हे बना बाहर बनी दिखा बनी कमाल हे बड़ा हाथे में चाय चे वट चाय पी चे वा 22 साल नारा चाय ना हो असुर सीधे हुन करे बहुत इन तो मैं यार खाने में लगी सके तो ये मना सूतुले सूबेदार जो ओके सर ओके जी सर सर ये चा थद में असा असल में मला के ॾाढी कोशिश कई पर चीकी मिटी हिन करे न मिली उन्हनि पोइ हिकिड़ो वाह वाह दो जेके कारो वाह कंदा उतां कारी मिटी बस खणी आ सीन कुछ चई न सीन कौन थियो हिकिड़ो मिंट छो सॼो ॾींहुं वेठे हिकिड़ो मिंट बस बाक़ी ॿ ॾींहं मां जो इहे कंहिं सम्झी वियो हिकदमि लोई खे ढीला थी इरफान ते वारनि ते वॾी महिनत कई आहे हा साईं बिल्कुलु बाक़ाइदा ईअं न जीअं मुंहिंजो धाणा घाटा फुटंदा फुटल हूंदा आहिनि घणी दोस्त जेके असां ऑडियंस में चवंदा वार खुले सीन करा हा वार नथो खुले वार खे संभालणु ॾुखियो आहे सही वार त सूंहं सूंहं वारनि जे लाइ बि घणा त सिकी था मरनि सिकियाऊं सभई सिकियाऊं थोड़ी खामोशी बाबा हिकिड़ो जुमलो आहे बस ओके करे वठ के ना मिली बाबा चाहता हूं लाल बस कर कम ओले दे लाइट को जुल्फकार भाई चाय जुल्फकार भाई पी मां पीती आहे चे वट हा 50-50 डबल हा, ईअं कर ओके क्यों क्यों ख़ामोश ऐं जेसी ताईं ये ज़ालिम मौजूद आहिनि ऐं जेसी ताईं अहिड़ा ज़ालिम मौजूद आहिनि तेसि ताईं असांजे हथ में हथियार कोन विधो जेसिताईं हिन मुआशिरे में अहिड़ा ज़ालिम मौजूद आहिनि न त असांजे हथनि मां औज़ार न वेंदो हथियार न विधो जेसिताईं हिन मुआशिरे में इहे ज़ालिम मौजूद आहिनि न तेसिताईं असांजे हथनि मां औज़ार न वेंदो हथियार बाबा खामोशी नहीं हिकिड़ो मिनट हा मज़दूर चओ जेसिताईं हिन मुआशिरे में असांजे जेसिताईं हिन मुआशिरे में अहिड़ा ज़ालिम मौजूद आहिनि न त असांजे हथनि मां असांजे हथ मां जेसिताईं हिन मुआशिरे में इहे ज़ालिम मौजूद आहिनि न त असांजे हथनि मां हथियार न वेंदो थोड़ो इंसर्ट लॻंदो सही थी वेंदो हलो राणी चरियो लाला मूसा लाला इंसर्ट आयो ओ मूसा कपियो हां बाबा चांहि ॾियो हुन मूसा जी तमा कोप धोई चाहियो रफ़ीक जी घोट मूसा रफ़ीक चांहि पीता मूसा भाई घोट अचो वही छा थियो थी छा खाईंदो आहे न यार बड़ी
स्वेलिंग थी हुई है। पियो जेल में चां पियो जेल में चां अरे चाय को पियो जमानत मां दोस्त आयो याद करियो अब पियो जेल में पी सकंदा चाय खा ये मुलाकाती आयो आहे मुलाकाती चांहि खणी आयो आहे मुलाकाती चाय दसी न थी चां का सवा वरी हेडा ओटीएस में चां बजा पे होड़ा चां कोने बिस्मिल्लाह बाबा चांहि छॾींदो न क्यों कर हेठि था अचो हेठि था रखो चाहे देर लाइ पूछो ना बेटा भा नाराज मुझे हमने जोड़ा दे जोड़ा खामोशी था अब बिस्मिल्लाह न जान त मीर हिन वक्त केड़े हाल में हूंदो लाइट सफा घट करे छॾी हां हेठ छो न मथे जकारे खणी लाइट मथे असल और कोई ते करन भला न जान त हिन वक्त मीर केड़े हाल में हूंदो तां ते दरिया खानदान ते न कोन कोन छड़ींदा मीर खे मीर हिन में जख्मी आ हेलो ओके ओके जख्मी यस अख में गोली लगी है। गोली अख मां लगी निकरी हुई है गोली टच करे हुई है गोली उन्होंने मुझे अख में ही मिस थी तिरछाई थी वई आहे गोली टच करे थोड़ा परते दिमाग गोली देना टच करे निकरी हुई काल कटीस न जान त हिन वक्त मीर केड़े हाल में हूंदो क्यों मुझो न हां हम दरिया खान न जानते हिन महिल मीर कहिड़े हाल में यार मीर ज़ख्मी आहे जेकर गद्दार हुयो उबू आहे त पोइ मीर बि उते महफ़ूज़ न हूंदो जेकर गद्दार इहो हिकु आहे न त पोइ मीर बि उते महफ़ूज़ न हूंदो दरिया खान ॻाल्हाए वञी थी सघे थो त मीर हुन तरफ़ वियो ई न हुजे मूंसां उन तरफ़ न वियो त पोइ थी सघे थो पुलिस खां लिकी वञे जेकर हुन तरफ़ न वियो आहे न त पोइ थी सघे पुलिस खां लिखी बि वञे दरिया खान